अॼु पाण MDS यूनिवर्सिटी पाठ्यक्रम जे MA प्रीवियस सिंधी जे सेकेंड पेपर प्रोज़ एंड ड्रामा जे हिकु मज़मून राग जे बारे में ज़िक्र कंदासीं। ही मज़मून श्री मिर्ज़ा कलीज़बेग जो लिखियलु आहे, जेको चूंड सिंधी मज़मून जे गुटके में आयल आहे। राग जे इल्म खे अंग्रेज़ीअ में म्यूज़िक ऐं पारसी ऐं अरबीअ में मौसीक़ी चवंदा आहिनि। मौसीक़ी यानी संगीत। इहो मिठे आवाज़ जी तरकीब ऐं तरतीब जो इल्मु आहे। इन्हीअ में ॻाइण तोड़े वॼाइण जो हुनुरु अची वञे थो। हुनुरु यानी कला अची वञे थी, यानी मिठो आवाज़ जो वात सां कजे या साज़ मां कढिजे। इहो हर दिलि अज़ीज़ इल्मु, हर दिलि अज़ीज़ माना हर दिलि खे वणंदड़, हर मुल्क ऐं क़ौम में ऐं हर ज़बान में पसंदि कयो वियो आहे। राग अहिड़ी दिलि माना दिलि खे वणंदड़ शइ आहे, जहिड़ी सूंहं, जहिड़ो हुस्न यानी सुंदरता इंसान ते जादूअ जो असरु पैदा करे थो, तहिड़ो राग। ॿई दिलि गदाज़ माना दिलि खे वणंदड़ ऐं रूह परवर माना आत्मा ताईं पहुचंदड़ आहिनि। ॿई जान नवाज़ ऐं पर असर आहिनि। जान नवाज़ माना इन्हीअ खे ॿुधी केतिरा माण्हू पंहिंजी जान बि ॾेई छॾींदा आहिनि, ऐं पुर असर माना ॿिए ते असरु छॾण वारा आहिनि। जहिड़ो हुस्न जो वास्तो ॾिसण जे हवास सां आहे ऐं अखियुनि सां आहे, तहिड़ो राग जो वास्तो ॿुधण जे हवास सां या कननि सां आहे। हुस्न खे माठ जो राग चइजे त बजा आहे, ऐं राग खे बेरंग हुस्न चइजे त रवा आहे। इहो तव्हांजो हवालो घणई दफ़ा अची चुको अथव इम्तिहान में, ऐं इहो इम्पॉर्टेंट पिणु आहे। छा त हुस्न खे माठ जो राग चइजे माना चुपचाप अगरि सुंदरता खे ॾिसंदो रहिजे त ईअं लॻंदो आहे ॼण त को राग आहे, त बजा आहे। ऐं राग खे बेरंग हुस्न चइजे। राग माना सुंदरता खे बेरंग हुस्न, त राग जेको माण्हू केरु ॻाईंदो आहे त उन में ईअं लॻनि ॼण उन में सुंदरता अची वासो कयो आहे। त इहे ॿई ॻाल्हियूं असांखे वाजिबु लॻनि थियूं। ॿई पंहिंजे हैरत अंगेज़ असर सां आम माण्हूअ खे इंसान ऐं इंसान खे फ़ौक़े अला इंसान माना परमात्मा जो फ़रिश्तो या मलाइक यानी राजा बणाए छॾीनि था। राग या समाओ जो असरु सूफ़ियुनि, ओलाइनि ऐं ख़ुदा जे आशिक़नि ते अहिड़ो थो थिए जो हू बेख़ुद माना पंहिंजी सुध-बुध भुलाए वञनि था, मस्तु थियो ख़ुदा सां वाहिद थियो वञनि माना ख़ुदा सां मिली करे हिकु थी वञनि। ऐं घणा त राय ॾियाज वांगुरु सिर बि राग ते वॼाए छॾींदा आहिनि। जीअं तव्हांजो इहो ॿुधल ई हूंदो त राय ॾियाज बीजल जो सुरंदो ॿुधी करे उनखे पंहिंजो सिर बि वढे ॾिनो हो। जीअं तबीब माना हकीम जेके थींदा आहिनि, जुदा जुदा दवाउनि ऐं ॿूटियुनि जो असरु मालूम करे उन्हनि मां हिकिड़ी मरकब माना सुठी ख़ासि दवा माज़ून ठाहींदा आहिनि, तीअं राग जा उस्ताद माना होशियार बि आलाप, सुर ऐं ताल ऐं रागनीअ जी नज़र ते अहिड़ा नुस्ख़ा यानी तरीक़ा ठाहे कमु आणींदा आहिनि जो इंसान जी मुख़्तलिफ़ तबियतुनि ते मुख़्तलिफ़ असर पैदा करे सघंदा आहिनि। ख़ुशी, दर्द, उदासी, जोश, जुरियत, हिमत ऐं ॿिया असर हिकु लहज़े में पैदा करे ॾींदा आहिनि। बल्कि किंजो त इहो एतिक़ाद यानी विश्वास आहे त राग जो असरु दुनिया जे चइनी अनासरनि, कहिड़ा अनासर यानी पाणी, मिटी, बाहि ऐं हवा ते थिए थो, ऐं सभु मख़लूक़ात ते थिए थो। छा जानवर ते, छा पखीअ ते, छा जीत ते। हज़रत दाऊद जे ॻाइण ते चवनि था त पखी ऐं जानवर बीही वेंदा हुआ, बल्कि वहंदड़ नदियूं बि बीही वेंदियूं हुयूं। जोगी मुरलीअ जे आवाज़ ते नांगनि खे रीझाए छॾींदा आहिनि। अरबदी ख्वाही सां अंदाज़ खां घणो बार उठनि ते दॿींदा आहिनि, ऐं उठ उन्हीअ राग ते अहिड़ो महू यानी उन में मस्तु थी वेंदा आहिनि जो बार ऐं पंध जो समाउ ई न पवंदो अथनि। घणा उठ त मंज़िल ते पहुचण शर्त थक ऐं बार खां मरी पिणु पवंदा आहिनि। खथूरी ॾियण वारा हिरण बांसुरीअ जे राग ते रीझाए वठिबा आहिनि। नंढड़ो मासूम ॿार लोलीअ जे मिठे आवाज़ ते पींघे में या झूले में या खट ते सुम्ही पवे थो। जॾहिं हैवाननि ते राग जो अहिड़ो असरु आहे, तॾहिं इंसान त अशरफ अल मख़लूक़ात आहे माना ख़ुदा जो प्यारो आहे, ख़ुदा जी बख़्शिश आहे, तंहिं ते इन्हीअ जो केतिरो न असरु थींदो हूंदो। तारीख़ यानी इतिहास पढ़ंदड़नि खे मालूम हूंदो त राग ऐं शहर जे असर ते ज़ालुनि मुड़सनि खे ॾाढी हिमत ॾिनी आहे।
बल्कि भॼंदड़ थोरे लश्कर खे अहिड़ो बहादुर करे छॾियो आहे जो हिकदमि मोटी पाण खां वॾे ऐं ज़ोरावर लश्कर खे भॼाए कढियो अथनि। राग सां उस्तादनि रोअंदड़नि खे खिलाए छॾियो आहे ऐं खिलंदड़नि खे पिणु रुआरे छॾियो आहे। अहिड़ी ताक़त ऐं असर वारो हुनुरु शुरूअ में तमामु शरीफ़ हुनुरु सम्झियलु हो ऐं वॾनि वॾनि बुज़ुर्गनि ऐं फ़िलसुफ़नि इन्हीअ जी तरकीब ऐं तरतीब में पंहिंजो ध्यानु लॻायो हो, लेकिन किन मज़हबनि यानी धर्मनि जो ख़ासि उन्हीअ खां मना कई, सो इन करे जो उन्हीअ जी अहिड़ी मिठी लज़त हुई ऐं उहो ज़ोर वारो असरु हो जो रवाजी माण्हू ॿिया सभु कमकार बल्कि ख़ुदा जा ऐं माण्हू जा फ़र्ज़ विसारे उन्हीअ में मशगूल थी विया। ॿियो अक्सर जिन माण्हुनि गुज़रान लाइ उन्हीअ जो ख़ासि धंधो कयो से घटि ज़ात वारा माण्हू हुआ, यानी त मेरासी, मंगड़ा, खंगा वग़ैरह। तंहिं करे आबरू वारो माण्हू उन्हीअ जे वेझो, आबरू वारो माण्हू यानी इज़त वारा माण्हू जेके हुए उहे राग ॻाईंदड़नि जे वेझो न पिए विया। अहिड़नि माण्हुनि जी सिबत खां भॻो थिए, पर थोरनि ॾींहंनि खां हर मुल्क ऐं हर क़ौम में उन जो नओं शौक़ु जाॻियो आहे, जंहिं करे वॾा मुतबर ऐं पढ़ियल माण्हू बि उन्हीअ हुनर जे इस्तेमालु ऐं सुधार में मशगूल थिया आहिनि, माना तमामु घणो रुॻी विया आहिनि, उन्हीअ कम में बिज़ी थी विया आहिनि ऐं इन्हीअ इल्म ऐं हुनर घणी तरक़ी कई आहे। जेके राग जा सुर ताल आहिनि तिन मां के त किन ख़ासि मौसमनि ऐं ॾींहंनि जे किन ख़ासि वक़्तनि लाइ ठाहिराया विया आहिनि जे उन्हनि वक़्तनि ते सुहिणा लॻनि था, मगर आज़मूदे सां मालूम कयो वियो आहे त का बि रागिनी कंहिं बि वक़्तु मिठी थी लॻे, बशर्ते कि उन में लय मौजूदु आहे ऐं ख़्यालु ॼमियलु आहे। सभु कंहिं मुल्क ऐं क़ौम जे लाइ पंहिंजो पंहिंजो ख़ुलासो राग आहे जो उन्हनि खे पसंदि आहे ऐं जंहिंजो ॿीअ क़ौम वटि क़दुरु न हूंदो। यूरोप जे राग मां हिंदुस्तान वारनि खे लज़त यानी मज़ो न ईंदो त हिंदुस्तान जे राग मां यूरोप वारनि खे लज़त कान ईंदी। साॻीअ तरह अरब ऐं ॿियनि मुल्कनि जे राग जो हाल आहे। हर हिकु क़ौम ऐं मुल्क में वॾा वॾा उस्ताद थी गुज़रिया आहिनि जिन जी घणी नामूस यानी मशहूरी आहे। हिंदुस्तान में अहिड़नि वॾनि उस्तादनि मां तानसेन जहिड़ो ॿियो कोन गुज़रियो आहे। तानसेन असुलु हूंदो हो ब्राह्मण ऐं ग्वालियर जो वेठल। अक्सर बादशाह ख़ासि हिन जी तारीफ़ ॿुधी पंहिंजो माण्हू मोकिले रहवान जे राजा रामचंद्र खां हिन जी बांह घुराई हुई। हिन जो राग ऐं मज़े जहिड़ा जवाब ॿुधी ख़ुशि थियो ऐं हिन खे पाण वटि रखियईं जो दरबार खे हमेशह ख़ुशि पियो रखंदो हो ऐं जंगियुनि में बि बादशाह सां लॻियो वठंदो हो। ग्वालियर में संदसि क़बर वटि हिकु गिदावड़ीअ जो वणु आहे, कंहिंजो आवाज़ु ॻाइण में घटि थींदो आहे, सो उन्हीअ वण जा पन घोटे पीअंदो आहे त आवाज़ु चङो लॻंदो अथसि। त ज़ाहिर आहे त राग जो असरु असां सभिनी ते, माना माण्हुनि ते, मिरुनि ते, जीव ते, जंतुअ ते तमामु घणो पवे थो, जेको असांखे तमामु प्यारो लॻे थो। बसि अॼु एतिरो ई।